मां आहियां हिते संत नगरीअ में ऐं तव्हांखे मिलाईंदसि डॉक्टर किशन बचानीअ सां, जेको ऑक्यूप्रेशर जो डॉक्टर आहे। मूंखे हथ में सूरो, इन जे लाइ मां हिननि जे आरोग्य सेंटर में केंद्र में वेई हुअसि ऐं हिननि सां मिलियसि, त मूंखे लॻो त भाउ खे ॾाढी सुठी ॼाण आहे इन ख़ासि नेचुरोपैथी जी। सो भाउ तव्हां इहो ॿुधायो, पंहिंजे बारे में ॿुधायो त माण्हुनि खे थोरी ख़बर पए हिन में। मां हिते साईं जे नगरीअ में संत सुरमणी दाराम साहिब जी जे स्थापना दिवस जेको आहे 1989 में साईं जन जे हिते स्थापना कई। आरोग्य केंद्र संत हिदाराम आरोग्य केंद्र संत हिदाराम प्राकृतिक चिकित्सा ऐं योगा सेंटर। उन में शुरू खां वठी करे मां उन में शेवा कंदो रहियुमि ऐं ॾाढा मरीज़ ॾिठुमि त जेके ॾुखिया मरीज़ आहिनि, ॾुखिया जेके दर्द पीड़ा में जेके ऑपरेशन में वञनि पिया, दवाऊं पिया कनि सालनि खां, उहे बिना दवाउनि जे, बिना ऑपरेशन जे नेचुरोपैथी ऐं एक्यूप्रेशर जे माध्यम सां ॾाढा ठीकु थी रहिया आहिनि। तंहिंखे मूंखे ॾाढी ख़ुशी थी त छो न हिन में मां अॻिते वधां। त जीअं मां हिन में अॻिते वधंदो वियुमि त तीअं अञा ॾिठुमि त ॾाढा ॾुखिया जेके मरीज़, जेके देश ऐं दुनिया मां जवाब मिलियल जेके मरीज़ आहिनि, उहे बि किथे ठीकु थी रहिया आहिनि। हिकु भेण स्लिप डिस्क हुई, हुनखे 18 सालनि खां, जंहिं कंहिं लखनि ऐं करोड़ ख़र्च करे आई 18 सालनि में, किथे घुमी आई। अॼु उहा न्यूयॉर्क पई वञे। उहा 2 ॾींहं लाइ हिते भेण वटि घुमण आई संत नगरीअ में। उन भेण चयईंसि साईं जन जे आरोग्य केंद्र में संत हिदार नगर में अचे, हिते भाउ खे ॾेखारीसि त तोखे ॾाढो सुठो फ़ाइदो थी वेंदो। ऐं उहा भेण हिते आई ऐं विश्वास रखी करे मां हुनखे चयोमांसि घटि में घटि 8 महीना लॻंदा। ऐं उहा बिल्कुलु उथी बि न सघे, व्हील चेयर ते आई उहा, ऐं उहा महीने में ठीकु थी करे ऐं पंहिंजे घर पहुती सुखी थी करे। त अहिड़ा मरीज़ ॿिया ॾाढा आहिनि, लखे पेशेंट आहिनि, लखे मरीज़ आहिनि। स्लिप डिस्क, साइटिका, पैरालिसिस जेके आहिनि, कब्ज़े जूं, पेट जूं तकलीफ़ूं, ब्रेन जूं, न्यूरोलॉजिकल, कार्डियोलॉजिकल, डाइजेस्ट सिस्टम जूं ऐं अनेक प्रॉब्लम्स आहिनि जेके हिते बिना दवा जे, बिना मेडिसिन जे, बिना ऑपरेशन जे, हिते साईं जी कृपा महर सां नेचुरोपैथी ऐं एक्यूप्रेशर माध्यम सां ॾाढा मरीज़ हिते ठीकु थी रहिया आहिनि ऐं ॾाढा ठीकु थींदा अॻिते में। मूंखे विश्वास आहे त तव्हांखे मां सुठी सलाह ॾींदुमि त जॾहिं बि ज़रूरत पए दवा जी, जॾहिं बि ऑपरेशन जी ज़रूरत पए, पहिरीं हिन नेचुरोपैथी खे, योगासन खे, एक्यूप्रेशर जे माध्यम सां पंहिंजे पाण खे ठीकु कयूं। मूंखे विश्वास आहे, 99 न 100% विश्वास आहे त हिते जेतिरा लखों पेशेंट, लाखों साधक ठीकु थी आहिनि, त तव्हांखे बि बिल्कुलु फ़ाइदो पवंदो। बसि पाण खे विश्वास, श्रद्धा ऐं पुरुषार्थ रखिणो आहे। बराबरि आहे, इहो विश्वास माण्हू रखे थो, पंहिंजे मन जी शक्ति आहे। इनखे चवंदा आहिनि विश्वास ने शिव, श्रद्धा ने आदि शक्ति माता पार्वती प्रकृति, ऐं पुरुषार्थ ने असांजी महिनत है। पुरुषार्थ मतलब मेहनत मेरी, रहमत तेरी, हिम्मत मदा, मदद खुदा। जिस प्रकार से वेद शास्त्र जो जेको सार आहे, सिमरन ऐं शेवा, त असां विश्वास श्रद्धा रखंदासीं ऐं पुरुषार्थ कंदासीं, बिल्कुलु ठीकु थींदासीं। मूंखे पूरो विश्वास आहे त मां पंहिंजो जीवन सफलो कयां तव्हां सभिनी जी शेवा कंदे, बिना ऑपरेशन जे, बिना दवा जे। तव्हां हमेशह ठीकु रहो, तव्हांजे परिवार में ठीकु रहनि। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सुठो लॻो। तव्हां दादा जी ॻाल्हि सम्झिजो, ऑपरेशन कराइण खां पहिरीं नेचुरोपैथी ज़रूरु ट्राई कजो, ठीकु आहे न? जय झूलेलाल। जय झूलेलाल।